أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت أحد عشر كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह यूसुफ जी आयत नंबर 4 मां पढ़ी आयत 3 आयत जेके पहिरां सूरह यूसुफ जो इंट्रोडक्शन सूरह यूसुफ जो इंट्रोडक्शन 3 आयत जंहिंमें यूसुफ अलैहिस्सलाम जी अञा किस्सो स्टार्ट न थियो हो उन में अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधायो त किताब क़ुरान ऐं जेका सभ खां बेस्ट स्टोरी आहे ऐं सभ खां बेस्ट जॾहिं सभिनि प्रॉफिट्स खां सभ खां बेस्ट में बेस्ट स्टोरी आहे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन वक़्तु ॿुधाए रहिया हुया जॾहिं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको उहो साल हुयो उहो ॾुख वारो साल हुयो। इन जे बारे में असां प्रीवियसली ॻाल्हाए चुका आहियूं त हिन में अल्लाह सुब्हानहु व तआला यूसुफ अलैहिस्सलाम जो ड्रीम थो ॿुधाए ऐं इहा जेका कन्वर्सेशन आहे इहा यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उन जे फादर उन जे पीउ जे विच में हिकिड़ी कन्वर्सेशन आहे। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो ड्रीम बयानु थो करे पंहिंजे पीउ खे उन वक़्तु हज़ारे साल अॻु में हिकिड़े नंढड़े शहर में हिकिड़ी प्राइवेट कन्वर्सेशन अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाए थो जो इलाही कन्वर्सेशन हूंदी यूसुफ अलैहिस्सलाम ऐं याक़ूब अलैहिस्सलाम जे विच में। याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जा फादर हुया उन्हनि जे विच में, पर अल्लाह ताला डिसाइड कयो त असांखे उन कन्वर्सेशन मां उहो जेको ड्रीम यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ॾेखारियो उहो जॾहिं ॿुधाए थो याक़ूब अलैहिस्सलाम खे त उन ड्रीम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सिर्फ़ु ड्रीम न हूंदो। उन ड्रीम में इलाही शयूं हूंदियूं। न उन वक़्तु का कैमरा हुई, न उन वक़्तु का सैटेलाइट हुयो, न व्हाट्सअप हुयो, कुझु बि न हुयो। हज़ारे साल अॻु में इहो वाक़ियो पेश थियो ऐं अल्लाह ताला उन वाक़िए मां असांखे उहो ख़्वाबु ॿुधाए थो ऐं उहा कन्वर्सेशन पीउ ऐं पुट जे विच में अल्लाह ताला ॿुधाए थो। ॿी जॻह ते सूरह लुक़मान में जॾहिं पीउ पंहिंजे पुट खे चए थो ला तुशरिक बिल्लाह, माना उहा कन्वर्सेशन पीउ करे थो स्टार्ट थो करे पंहिंजे पुट सां, पर हिते यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधाए थो पंहिंजे पीउ खे ड्रीम ख़्वाबु थो ॿुधाए त इन ख़्वाब में सिर्फ़ु इहो ख़्वाबु न हूंदो ऐं इन ख़्वाब जे पोयां इलाही डीप माना आहे ऐं उन जे बारे में अॼु डिस्कस कंदासीं। इन जो जेको तर्जुमो आहे उहो छा आहे, आसान जेको तर्जुमो जेको अक्सर तौर क़ुरान में लिखियलु हूंदो आहे उन तर्जुमे जी इन आयात जो तर्जुमो छा आहे। सभ खां पहिरियां इहो तर्जुमो पढ़ंदासीं। तर्जुमे में आहे त यादि कर जॾहिं यूसुफ पंहिंजे पीउ खे चयो त ए अबा मूं 11 तारा ऐं सिज ऐं चंड ॾिठा, उन्हनि खे ॾिठुमि त मूंखे सजदो था कनि। इहा इन जी हिकिड़ी तर्जुमो आहे, रफ़ तर्जुमो जेको असांखे क़ुरान में जेको अगरि मीनिंग सां पढ़ूं था उन में इहो तर्जुमो मिलंदो। सभ खां पहिरियां त यूसुफ अलैहिस्सलाम हुया केरु, उन्हनि जो पीउ केरु हुयो, उन्हनि जो ॾाॾो केरु हुयो, उनजो पड़ ॾाॾो केरु हुयो, छो जो इहे वाहिद नबी आहिनि जंहिंजो क़ुरान में उन्हनि जो पीउ बि नबी, उन्हनि जो ॾाॾो बि नबी, उन्हनि जो पड़ ॾाॾो बि नबी, उन्हनि जो क़ुरान में ज़िक्र थियल आहे। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम खे 2 पुट हुया, हिकिड़े जो नालो इस्माइल अलैहिस्सलाम ऐं ॿिए जो नालो इसहाक़ अलैहिस्सलाम। इस्माइल अलैहिस्सलाम ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम ॿिन्हिनि मिली करे काबतुल्लाह ठाहियो। त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जा 2 पुट हुया उन मां इस्माइल अलैहिस्सलाम खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु कयो आहे। उन लाइन मां इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, उन खां पोइ कंहिं बि प्रॉफिट जो को बि ज़िक्र न आहे, पोइ वरी डायरेक्ट रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे। त इन मां असांखे इहो बि ॾिसणु घुरिजे त रिश्तो छा हुयो यूसुफ अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि सां कहिड़ो रिलेशन हुयो। ठीकु आहे। उन खां पोइ इसहाक़ अलैहिस्सलाम जो पुटु याक़ूब अलैहिस्सलाम जो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम, माना यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ याक़ूब, यूसुफ अलैहिस्सलाम जो ॾाॾो इसहाक़ ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जो पड़ ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम। मां पेरेंट्स टीचर जेका मीटिंग हूंदी आहे उहा अटेंड पियो कयां त हिकिड़ो फादर हुयो, उहो चए पियो त मुंहिंजे ॿार खे क्रिश्चियनिटी न पढ़ायो,
या ज्यूस जा इलाही लेसन्स आहिनि इस्लामियात में या हिस्ट्री में तव्हां ॾिसंदो नंढनि स्कूलनि में या इवन इलाही स्कूलनि में जेको सिलेबस ठहियलु आहे उन में इहे यहूद ऐं जेके ईसाई आहिनि उन्हनि जे बारे में हिकु चैप्टर मखसूस थियल आहे, हिस्ट्री ॿुधायल आहे, इजिप्ट जी मिस्र जी हिस्ट्री ॿुधायल आहे, तारीख़ ॿुधायल आहे, उन में इन्हनि सभिनि जो ज़िक्र आहे। त उन फादर जो इहो हुयो मक़सदु त मुंहिंजे ॿार खे न पढ़ायो, थी सघे थो मुंहिंजो ॿारु कन्वर्ट थी वञे। हालांकि क़ुर जो अध खां वधीक पोर्शन अल्लाह सुब्हान व तआला जेको ज़िक्र कयो आहे उहो उन्हनि प्रॉफिट्स जे बारे में ज़िक्र कयो आहे। अगरि क़ुर खे सम्झणो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे उन्हनि प्रॉफिट्स जे बारे में, उन्हनि जी ज़िंदगी ऐं उन्हनि कीअं डील कयो, इहो लाज़मी आहे असांखे इहा शइ अचणु घुरिजे। छो जो जेका शइ क़ुर में लिखियलु आहे अगरि उहा असां सम्झी त पोइ इन में जेके चेंजिस थियल आहिनि, जेके क्रिश्चन्स यहूद चेंजिस कयूं आहिनि, उहे असांखे कंफर्म थी थियनि छा में, क़ुर में। छो जो इहे जेके स्टोरीज़ आहिनि इहे तौरात में बि आहिनि, इंजील में बि आहिनि, त यहूद ऐं क्रिश्चन्स इन्हनि ॿिन्हिनि खे इहे शयूं ऑलरेडी उन्हनि खे इहे किसा ख़बर आहिनि, पर उन्हनि इहा असांखे ख़बर आहे त उन में चेंजिस थियल आहिनि। त अल्लाह सुब्हान व तआला असांखे उहे शयूं ॿुधाए छॾियूं त उन्हनि किथे किथे चेंजिस कयूं, असल स्टोरी छा आहे, उहे नबी मां मोकिलिया, उन्हनि छा कयो, उन्हनि पंहिंजी क़ौम खे छा ॿुधायो, उन्हनि जी क़ौम उन्हनि खे छा जवाबु ॾिनो, ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी। नबूवत खां पहिरियां जा उन्हनि जो ज़िक्र थियल आहे, नबूवत खां पोइ जो ज़िक्र थियल आहे। त अल्लाह ताला उहे सभु शयूं ॿुधायूं आहिनि। अगरि असांखे इहा शइ ख़बर न हूंदी त असां क़ुर कीअं सम्झंदासीं। क़ुर खे सम्झण लाइ इहो तमामु लाज़मी आहे त असां इन्हनि प्रॉफिट्स खे जी स्टोरीज़ ऐं इहे शयूं सम्झणु तमामु लाज़मी आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम जो पीउ याक़ूब अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम जो ॿियो नालो जेके निक नेम चवंदा आहिनि उहो हुयो इसराईल। याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट उनखे चवंदा आहिनि बनी इसराईल। क़ुर में तव्हां ॿुधो हूंदो या बनी इसराईल, मतिलबु उहो अल्लाह ताला मुखातिबु आहे कंहिंखे, यहूद खे, उनखे इसराईल जा पुट मतिलबु इसराईल याक़ूब अलैहिस्सलाम जो नालो हुयो, उन जा पुट बनी इसराईल। उन में याक़ूब अलैहिस्सलाम खे टोटल 12 पुट हुया, जंहिंमें 2 वाइफ्स हुयसि। हिकिड़ी वाइफ मां 10 पुट हुयसि ऐं ॿी वाइफ मां यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजो बिनयामीन उनजो नंढो भाउ। टोटल 12 पुट हुया। माना यूसुफ अलैहिस्सलाम खे 11 भाइर हुया, हिकिड़ो भाउ सॻो भाउ हुयो ऐं 10 भाइर जेके हुया उहे वेगा हुया, उहे माटेला भाइर हुया। त यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं इहो ख़्वाबु ॾिठो, उन वक़्तु उन्हनि जी एज चाइल्डहुड हुई, ॿाराणोपन, माना जंहिंखे चइजे त बालकपन असां सिंधी में चवंदा आहियूं, या चाइल्डहुड एज हुई, प्राइमरी एज हुई। उन वक़्तु इहो ख़्वाबु ॾिठो ऐं उन वक़्तु पंहिंजे पीउ खे चयूं त लि अबी हे इज़ क़ाल यूसुफ लि अबी हे या अबती। हाणे हिते अबी ही ऐं या अबती 2 दफ़ा पीउ खे 2 दफ़ा, माना हिते अल्लाह सुब्हान ताला असांखे ॿुधाए थो त यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो। अगरि अल्लाह ताला ईअं बि चई सघे हा त यूसुफ अलैहिस्सलाम चयो या अबती, ली अबी ही न चई आहे, पर अल्लाह ताला हिकिड़ी इंपॉर्टेंस ॿुधाई आहे त पीउ ऐं पुट जे विच में जेका कन्वर्सेशन आहे उन जी हिकिड़ी अहमियत ॿुधाई आहे। त उहा अहमियत छा आहे? असां वटि मोस्टली छा थींदो आहे, इन मां लेसन छा थो मिले, जीअं चवंदा आहिनि या अबती में हिकिड़ो रेस्पेक्ट बि आहे, हिकिड़ी इज़त बि आहे ऐं हिकिड़ो प्यार मोहबत बि आहे। असां वटि मोस्टली छा थींदो आहे त ॿार रेस्पेक्ट त कंदा आहिनि पेरेंट्स जी, पर मोहबत न कंदा आहिनि। छाजे करे? छो असां इहे सम्झंदा आहियूं त असां ॿारनि खे सभु कुझु प्रोवाइड करे ॾियूं, दुनियावी मटीरियल शयूं जेके आहिनि उहे प्रोवाइड करे ॾिनियूं ऐं उन्हनि खे फूड ॾिनो, कपिड़ो ॾिनो, उन्हनि जी हेल्थ हर शइ प्रोवाइड करे ॾिनी, बसि पोइ असांजी ड्यूटी ख़तमु आहे। पर अल्लाह ताला हिन ॿुधाए थो त न, पीउ ऐं पुट जे ख़ासि तौर ते पेरेंट्स ॿई वालदेन ऐं औलाद जे विच में जेको रिलेशन आहे उहो रिलेशन कहिड़ो हुजणु घुरिजे। उन रिलेशन में मोहबत बि हुजणु घुरिजे, एतिरी रेस्पेक्ट हुजे, एतिरी मोहबत हुजे जो ॿार खे कुझु बि का बि अहिड़ी शइ पेश अचे ॿाहिरि या किथे बि, त उहो ईज़िली थी करे पीउ खे या माउ खे ॿिन्हिनि खे ॿुधाए सघे। बाक़ी अगरि मिसाल जे तौर ते असां वटि मोस्टली टिपिकल फैमिलीज़ में असां वटि ईअं थींदो आहे, ॿार अची ॿाहिरां का बि शइ खणी आयो, का बि कंप्लेन कई, का बि शइ डिस्कस कयईं, त ब्लेम असां ॿार खे कंदा आहियूं। या मोस्टली ईअं थींदो आहे जॾहिं बि गैदरिंग थींदी आहे, रिलेटिव्स ईंदा आहिनि, भाउ भेण ईंदा आहिनि, सभु वेहंदा आहिनि, त पोइ मोस्टली पेरेंट्स जेके आहिनि उहे छा कंदा आहिनि, सभ खां पहिरां पंहिंजे ॿार जूं ख़ामियूं बयानु करणु शुरू कंदा आहिनि। हे त निमाज़ बि न पढ़ंदो आहे, हे त हीअं बि न कंदो आहे, हे त सही पढ़े बि नथो, हिन जो रिज़ल्ट बि ख़राबु आयो। त डेफिनेटली ॿार खे हिकिड़ो नफ़्स हूंदो आहे, हिकिड़ी रेस्पेक्ट हूंदी आहे
ॿारु उते ई उनजी उहा शइ मुरझाइजी वेंदी आहे ऐं पोइ उहो ॿारु जेको आहे वॾे हूंदे ताईं उन में उहो सेल्फ जेको कॉन्फिडेंस आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे। छो जो असां अगरि कंहिंखे चवंदासीं उनजी रुॻो ख़ामियूं बयानु कंदासीं, रुॻो उनजूं बुराइयूं उनखे ॿुधाईंदासीं, त उहो पंहिंजो पाण खे नंढे हूंदे खां वठी ज़हन में विहारे छॾींदो त मां एतिरो बुरो आहियां, मूं में कुझु बि न आहे। पोइ उन मां जेको सेल्फ स्टीम आहे, उनजी जेका ख़ुदि एतमादी आहे, उहा ख़तमु थी वेंदी आहे। ऐं उहो ॿारु पंहिंजो पाण खे वॾे हूंदे ताईं, चाहे उहो केतिरी बि वॾी जॉब करे, केतिरो बि होशियारु हुजे, केतिरी बि उन में टैलेंट हुजे, वॾी पोस्ट ते हुजे, पर ख़ुदि एतमादी जेका आहे उहा शइ न हूंदी आहे। हर वक़्तु उनखे उहा शइ ज़हन में ऐं दिलि में हूंदी आहे त मां जेको आहे कुझु न करे सघंदुसि, मां चाहे मां टैलेंटेड आहियां, मूंखे जॉब आहे, इहा शइ आहे, पर मां कुझु करे न सघंदुसि, छो जो नंढे हूंदे खां वठी उन जे ज़हन में इहा शइ विधी वेंदी आहे। त असांखे अल्लाह सुभाणे ताला ॿुधाए थो त न, ॿार जी हिकिड़ी रेस्पेक्ट अल्लाह सुभाणे ताला ॿुधाई आहे त ॿारु तव्हां सां ईअं हुजणु घुरिजे त तव्हां सां ईज़िली तव्हांखे हर शइ ॿुधाए सघे। त ख़्वाब में हिन टिनि क़िस्मनि जा ड्रीम्स हूंदा आहिनि, टिनि क़िस्मनि जा ख़्वाब्स हूंदा आहिनि। हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे जेके चवंदा आहिनि हदीसुन नफ़्स, हदीसुन नफ़्स माना हिकिड़ो माण्हू टायर्ड आहे, सुतो पियो आहे ऐं थकिजी अची सुम्हियो आहे, उन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो जेको माण्हू उथंदो आहे त यूजुअली उहो यादि न हूंदो आहे या हिकिड़ी परेशानी हूंदी आहे। ऐं उन्हनि ख़्वाबनि में छा थींदो आहे, ॿाहिरियों सोर्स इन्वॉल्व हूंदो आहे। ॿाहिरियों सोर्स इन्वॉल्व ईअं हूंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां सुता पिया हूंदा आहियूं ऐं महसूसु थींदो आहे असां सुता त पिया आहियूं, बसि कोई असांखे ज़ोर ॾेई वेठो आहे, असां उथी नथा सघूं, असांजो आवाज़ु नथो निकिरे, ॿाहिरियों एक्सटर्नल्स जेको फोर्स आहे उहो इन्वॉल्व हूंदो आहे। उनखे चइबो आहे हदीसुन नफ़्स। इहे परेशान कुन ख़्यालु हूंदा आहिनि ऐं इन्हनि ख़्वाबनि जो को बि मतिलबु या को बि मक़सदु न हूंदो आहे। ऐं यूजुअली अहिड़े क़िस्म जा ख़्वाब तव्हांखे यादि बि न रहंदा आहिनि ऐं विसरी वेंदा आहिनि, इनखे चइबो आहे हदीसुन नफ़्स। ॿियो जेको ख़्वाबु आहे जंहिंखे नाइट मेयर या नाइट टेरर चवंदा आहिनि, उनखे अरबी में हुल्म चइबो आहे, उहे टोटली शैतानी ख़्वाब हूंदा आहिनि। ऐं उन्हनि ख़्वाबनि खे जेके असांखे ड्रिॼारनि, जेके भो ॾियारनि, फॉर एग्ज़ाम्पल जीअं हिकिड़ी हदीस आहे त हिकिड़ो असहाबी सॻो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे आया ऐं चयो या रसूल अल्लाह, मां ख़्वाबु ॾिठो आहे त मां पंहिंजी मुंडी जेका आहे उहा मूंखां अलॻि आहे ऐं मुंहिंजे अॻियां बाल वांगुरु गोल घुमंदी थी वञे ऐं मां उनखे पकड़ण जी कोशिशि थो कयां। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयनि त इहो ख़्वाबु कंहिंखे ॿुधाइजां न, इहे ख़्वाबु कंहिंखे न ॿुधाइजां त तोसां जेको लास्ट नाइट शैतान कीअं ट्रिक कई, छो जो इन ख़्वाब ते जेके ॿुधाईंदो उहो बि खिलंदो ऐं उन ते शैतान बि खिलंदो। त इहे शैतानी ख़्वाब हूंदा आहिनि। शैतानी ख़्वाब कॾहिं बि कंहिंखे ॿुधाइबा न आहिनि, छो जो असां अगरि कंहिंखे ॿुधाईंदासीं त शैतान जेको आहे उहो ख़ुशि थींदो ऐं शैतान जॾहिं ख़ुशि थींदो आहे त मां हिन सां राति इहो कयो ख़्वाब में, हाणे इहो वठी करे हे परेशान बि आहे, ॿियनि खे ॿुधाए बि थो, ॿिया बि खिलनि था, ही विल बी हैप्पी। त इन करे जेके अहिड़े क़िस्म जा ख़्वाब हुजनि जेके नेगेटिव मीनिंग निकिरे, उहे कंहिंखे बि न ॿुधाइजनि। ॿिया ख़्वाब हूंदा आहिनि जंहिंखे रोया चयो वेंदो आहे ऐं उहे मुबशरात हूंदा आहिनि। ऐं ख़्वाब जेके प्रॉफिट्स जा ख़्वाब आहिनि उहे वही हूंदा आहिनि। क़ुरान में टिनि नबियुनि जा ख़्वाब बयानु थियल आहिनि। हिकिड़ो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे ॾिसनि था त उनखे ज़बह था कनि, ऐं यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो आहे त 11 सितारा सिज ऐं चंड उनखे सजदो था कनि। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब छा ॾिठो त उहो हज था कनि ऐं पंहिंजो मथे जा वार था लाराइनि। त इहे ख़्वाब जेके हूंदा आहिनि प्रॉफिट्स जा ख़्वाब, उहे सचा ख़्वाब हूंदा आहिनि। ऐं ख़्वाबनि जी जेका ताबीर, असां ऑनलाइन ताबीर जी माना ॾिसंदा आहियूं, किताब ॻोल्हींदा आहियूं ख़्वाबों की ताबीर, त हर क़िस्म जी साइंस, मिसाल जे तौर ते जीअं तजवीद आहे, हिफ़्ज़ आहे ऐं तफ़सीर आहे, हदीस जी तालीम आहे, हर हुन जी हिकु अलॻि अलॻि फैकल्टी, अलॻि अलॻि सिस्टम आहे। जीअं मेडिकल में अखियुनि जो डॉक्टर आहे, कननि जो डॉक्टर आहे, दिलि जो डॉक्टर आहे, ईअं ई जेको दीन जी तालीम आहे उन में हर क़िस्म जी अलॻि अलॻि तालीम आहे। उन्हनि जा बुक्स आहिनि, उन्हनि जा वॉल्यूम्स आहिनि ऐं उन्हनि जा उस्ताद आहिनि, उहे पढ़ाईंदा आहिनि। पर ख़्वाबनि जी जेका ताबीर आहे या ख़्वाबनि जी जेका तालीम आहे, इहा कंहिं वटि बि कोन्हे। इहा इन्हनि जो को बि बुक कोन्हे, इन्हनि जो को बि किताबु कोन्हे, न ई इन जी का फैकल्टी आहे। साइंटिस्ट जेको आहे तमामु घणी कोशिशि कई आहे, बसि उन्हनि एतिरे ताईं पहुता आहिनि त स्लीप जा स्टेजिस थींदा आहिनि, स्टेप 1 to स्टेप 4,
ऐं हुन में जेका रेम स्लीप थींदी आहे, रैपिड आई मूवमेंट, उन स्टेज 3 to 4 उन में ख़्वाब ईंदा आहिनि। पर असल में ख़्वाब कीअं था अचनि, नो वन नोज़ एक्सेप्ट अल्लाह सुब्हानहु व तआला। ऐं ख़्वाबनि जी ताबीर जेका आहे उहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ कंहिंखे बि 100% ताबीर ख़बर न आहे। असां माण्हुनि खां पुछंदा आहियूं, नेट ते सर्च कंदा आहियूं, मां हे ख़्वाबु ॾिठो, हो ख़्वाबु ॾिठो। चवंदा आहिनि ख़्वाबु अगरि तव्हां सुठो ख़्वाबु ॾिसो था, छो ख़्वाब में तव्हांखे साइन नज़र ईंदी आहे, डायरेक्ट ख़्वाबु नज़र न ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं इहे थींदो आहे त तव्हांखे डायरेक्ट को ख़्वाबु नज़र अचे, कॾहिं कॾहिं को अहिड़ो ख़्वाबु हूंदो आहे जेको रिकरेंट नज़र ईंदो आहे। पोइ के अहिड़े माण्हू सां डिस्कस कजे जेको ख़बर हुजे त उहो उनजी ताबीर जेका आहे उनखे सुठी कढे, ख़राबु ताबीर न करे। चवंदा आहिनि जीअं बर्ड आहे, पखी उॾामे थो, तव्हां हिकु दफ़ो गन हयो, पखी किरी पियो, ईअं हिकु दफ़ो जेके ख़्वाबु तव्हां ॿुधायो ऐं उन ख़्वाब जी ताबीर कई त बसि दैट्स इट, माना उन ख़्वाब जो जेको मक़सदु हुयो उहो पूरो थी वियो। इन जे करे ताबीर उनखे ई ॿुधाइजनि जेको घणो परहेज़गार हुजे, तव्हांखे ख़बर जेको घणो मुतक़ी हुजे, ऐं जेको आहे उहो ई तव्हांखे सही ताबीर ॿुधाए सघंदो आहे। बाक़ी ख़्वाबनि जी तालीम, को चए थो मूंखे ख़्वाबनि जी तालीम आहे, मां बुक पढ़ी जेका आहे उहो ख़्वाबनि जी तालीम हासिलु कई आहे, इहा तालीम बिल्ट इन आहे, इहा अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी नेचुरल आहे, जेको अल्लाह ताला जे तरफ़ां ई आहे। ऐं इन जो को बि किताबु कोन्हे, तव्हां किताब जेतिरा बि पढ़ो उनजी ताबीर जेका आहे उहा तव्हांखे कोन मिलंदी। इलाही बुक्स त आहिनि पर उन्हनि में का अहिड़ी उहे बुक्स जेके आहिनि उहे निकितल आहिनि जेके ॿियनि मज़हबनि वारनि शयूं ठाहियूं आहिनि, हिन जी हे माना आहे, हिन जी हे माना आहे, हिन जी हे माना आहे। कुझु आहिनि जेके ताबीर ॼाणनि था कुझु माण्हू, उन्हनि उहे मिलणु तमामु मुश्किल हूंदा त असांखे या मूंखे मिली सघनि मुंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर मूंखे ॿुधाइण लाइ। त टिनि क़िस्मनि जा ख़्वाब हूंदा आहिनि। उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम चए थो, या अबती इन्नी रअयतु अहद अशर कोकबम वश्शम्स वल कमर रअयतहुम ली साजिदीन। या अबती में जीअं मां चयो, या अबती मुंहिंजा प्यारा पीउ, मुंहिंजा लवली फादर, माय लवली डैड, त इन में लफ़्ज़ में हिकिड़ी अल्लाह ताला मोहबत बि रखी आहे ऐं हिकिड़ी रेस्पेक्ट बि रखी आहे। हिकिड़ा पेरेंट्स हूंदा आहिनि जेके पंहिंजे ॿार खे एतिरी मोहबत ॾींदा आहिनि, पोइ उनजा ॿार उनजी रेस्पेक्ट न कंदा आहिनि। ऐं हिकिड़ा पेरेंट्स हूंदा आहिनि जेके पंहिंजे ॿार खे रुॻो रेस्पेक्ट करणु सेखारींदा आहिनि, उन्हनि में मोहबत न ॾींदा आहिनि। माना जीअं मिसाल जे तौर ते जीअं कोई आर्मी ऑफिसर अची वियो घर में, माना या कंहिं उन में, त ॿार चवंदा आहिनि बसि चुप बंदि, घर में साइलेंट थी वियो। उनखां अॻु में 5 मिंट 10 मिंट अॻु में घर जी अहिड़ी हालति हुई त घर में लॻे पियो त इहो हिकिड़ो तबेलो आहे, पर ख़बर पई त फादर आयो आहे त घर में सफ़ा साइलेंट शांति थी वई। हिकिड़ा उहे डिक्टेटरशिप लाइक पेरेंट्स हूंदा आहिनि, हिकिड़ा उहे पेरेंट्स हूंदा आहिनि जेके बिल्कुलु बि उन्हनि जी ॿार रिस्पेक्ट न कंदा आहिनि, ॿारनि खे जेको दिलि चवंदा उहो कंदा आहिनि। ॿिया पेरेंट्स हूंदा आहिनि जेके रुॻो प्रोवाइड कंदा आहिनि शयूं, बसि दैट्स इट, मुंहिंजी जॉब आहे रुॻो प्रोवाइड करणु, मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु ॿाहिरि दोस्तनि सां 2-2 3-3 कलाक न्यूज़ ॾिसणु। ऐं न्यूज़ ॾिसण सां कोई बि अॼु ताईं न कोई मिनिस्टर थियो आहे, न कंहिंखे का जॉब मिली आहे। न्यूज़ ॾिसण सां ॿियो कुझु न थींदो आहे, सिर्फ़ु टेंशन ई वधंदो आहे। 2-2 3-3 कलाक न्यूज़ ॾिसंदा आहिनि, ॿार होॾां पियो ॻाल्हाईंदो आहे पर पेरेंट्स हुनखे जवाबु न ॾींदा आहिनि। इन एज में ॿार खे पेरेंट्स जी नीड हूंदी आहे, ॿार पंहिंजी शयूं ॿुधाइणु चाहींदो आहे। ॾिसंदव त ॿार ॻाल्हाइणु चाहींदो आहे। साइकोलॉजी चए थी इन एज में ॿार कुझु बि तव्हांखे चए थो त उनखे उहा शइ सही ॿुधायो। अगरि असां न ॿुधाईंदासीं त केरु ॿुधाईंदो? या त इंटरनेट ॿुधाईंदी, या उनखे ॿाहिरां दोस्त ॿुधाईंदा, या टीचर या ॿियो कोई ॿुधाईंदो। असांजे ॿुधाइण में ऐं ॿाहिरां ॿुधाइण में इलाही फ़र्क़ु आहे। ॿार का कंप्लेन खणी आयो, असां हुनखे थपड़ी हणी छॾी, छा थींदो? ॿारु नेक्स्ट टाइम का बि कंप्लेन न खणी ईंदो, कुझु बि ॿाहिरां थींदुसि न खणी ईंदो, का बि शइ थींदसि न ॿुधाईंदो। जॾहिं सुठी शइ जेका ख़बर पवंदसि त मुंहिंजे पीउ खे, मुंहिंजी माउ खे जेका मुंहिंजी सुठी शइ आहे उहा मां ॿुधाईंदुसि, जंहिं ते मूंखे शाबाशी मिलंदी। पर उहा शइ कॾहिं बि न ॿुधाईंदो जेका ख़बर हूंदी त हाणे इन ते मूंखे चमाट लॻंदी या इन ते मूंखे दड़का मिलंदा। इन जे करे ॿारु कुझु बि चए, सभ खां पहिरियां चुप करे ॿुधणु घुरिजे ऐं उन खां पोइ उनखे उन हिसाब, छो जो असां ॿार सां को बि ॿारु विढ़े थो पाड़े में, स्कूल में, असां वञी उन सां विढ़ंदासीं न, उन सां विढ़ण उन सां मसइलो हल न थींदो। असांखे पंहिंजे ॿार खे सम्झाइणो हूंदो आहे। असां ईअं न चवंदासीं त वञी उन सां विढ़ूं या ॿार वठी ईंदासीं हली उन सां विढ़ूं, न, असांखे पंहिंजे ॿार खे सम्झाइणो आहे त तोसां हीअं थियो, उन वक़्तु तुंहिंजी सिचुएशन में मां हुजां त तोखे कीअं उन सिचुएशन खे कीअं डील कयां। इहे ई शयूं मोस्टली पेरेंट्स सम्झाईंदा आहिनि। के पेरेंट्स हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त न वञी वञणु घुरिजे, मसइला क्रिएट कंदा आहिनि। पर हर कंहिंजी लाइफ में इहे शयूं ईंदियूं आहिनि त असांखे सम्झणु घुरिजे, अहिड़ो रिश्तो रखणु घुरिजे जीअं ॿारु पंहिंजियूं जेके दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि उहो ॿुधाए सघे। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे ख़्वाबु ॿुधायो। हाणे ख़्वाबु छा ॿुधायईं त 11 सितारा आहिनि ऐं सिज
ऐं चंड उहे मूंखे सजदो था कनि। हाणे इहो हिकिड़ो ख़्वाबु जेको आहे हिकिड़ो पुटु ॿारु उहो पंहिंजे पीउ खे ॿुधाए थो ऐं उनखे यूसुफ अलैहिस्सलाम खे चवंदा इन ई एज में इन ख़्वाब जी ताबीर ख़बर हुई त इन ख़्वाब जी ताबीर छा आहे। इन ख़्वाब जी जेका ताबीर हुई उहा कीअं ख़बर हुई, अॻिते इन में आहे त रअयतुहुम ली साजिदीन। हाणे इन में ज़मीर इस्तेमालु थियल आहे हुम, अटैच्ड प्रोनाउन चवंदा आहिनि जेके, ज़मीर इस्तेमालु थियल आहे हुम जेको थींदो आहे उहो मोस्टली इस्तेमालु थींदो आहे ह्यूमन बीइंग मीन्स इंसाननि लाइ। ऐं अगरि हिते स्काई आहे स्टार्स आहिनि इन्हनि शयुनि लाइ ग़ैर आक़िल चवंदा आहिनि अरबी में, उन्हनि लाइ इस्तेमालु थींदो आहे रअयतुहुन या रअयतुहा। पोइ रअयतुहुन हुजे हा त साजिदातिन हुजे हा, रअयतुहा हुजे हा त साजिदा हुजे हा, पर हिते आहे रअयतुहुम ली साजिदीन। ऐं साजिदीन बि इहो बि जेको इस्तेमालु थींदो आहे जनरली इहो माण्हुनि लाइ इस्तेमालु थींदो आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो त सितारा, सिज ऐं चंड इहे शयूं ॾिठईं ऐं उनखां पोइ चयईं त उहे मूंखे सजदा था कनि। पर हिन में जेको इस्तेमालु थियल आहे लफ़्ज़, उन लफ़्ज़ जी जेका माना मीनिंग थी निकिरे उहा इहा त माना इहे यूसुफ अलैहिस्सलाम खे उन वक़्तु ई ख़बर हुई त इहे जेके आहिनि इहे स्टार्स मुंहिंजा भाइर आहिनि ऐं जेको सिज ऐं चंड जेके आहिनि उहे मुंहिंजा पेरेंट्स आहिनि। ऐं हिकिड़ो नंढो ॿारु जेको आहे उहो भाइर त ठीकु आहे अगरि मुंहिंजे अॻियां सजदो कनि था, पर पेरेंट्स सजदो करणु इहो हिकिड़ी ऑकवर्ड शइ आहे। त पेरेंट्स मुंहिंजे अॻियां सजदो कनि इहा हिकिड़ी वॾी ऑकवर्ड शइ आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ इहा हिकिड़ी कन्वर्सेशन जेका हुई इहा ॾुखी हिकिड़ी कन्वर्सेशन हुई, पर हुननि पंहिंजे पीउ सां कई, छो जो उन्हनि जो जेको रिश्तो हुयो, पीउ जो जेको कंफर्ट हुयो उन्हनि लाइ उहो अहिड़ो हुयो जो यूसुफ अलैहिस्सलाम इहा पंहिंजे पीउ सां ॻाल्हि कई। ऐं हिते जेको इस्तेमालु थियल आहे रअयतु ऐं रअयतुहुम ॿ दफ़ा, माना आयसा मां ॾिठो ॿ दफ़ा इस्तेमालु थियल आहे। माना यूसुफ अलैहिस्सलाम एक्साइटेड हुया, तमामु घणो एक्साइटेड हुया त जीअं बि असां काॾे घुमणु वेंदा आहियूं या छा का बि सुठी शइ हूंदी आहे पंहिंजी सेल्फी कढी पंहिंजे लव्ड वन ॾे मोकिलींदा आहियूं, एक्साइटेड हूंदा आहियूं त उहो ॾिसे या उहो तारीफ़ करे या उहो कुझु चए, ईअं ई हूंदो आहे न। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम तमामु घणो एक्साइटेड हुया। हिकु दफ़ो चयूं मां ॾिठो, वरी चयूं त वाक़ई में मां ॾिठो। सभ खां पहिरियों हिन में इन्नी रअयतु, हिते शब्द आहे हिनखे ज़ोर ॾिनल आहे, वाक़ई में सर्टेनली मां जेको आहे इहो ख़्वाबु ॾिठो आहे, सची में मां इहो ख़्वाबु ॾिठो आहे। अहद अशर कोकबूं जेके 11 सितारा आहिनि उहे मूंखे सजदो कनि। हाणे सितारा जेके आहिनि अलाह ताला क़ुर में स्टार्स जे लाइ 3 शयूं बयानु कयूं आहिनि। हिकिड़ो त स्टार्स जेके आहिनि उहे आसमान ज़ीनतुल हयात दुनिया, माना जेको दुनियावी आसमान आहे उनजी ज़ीनत आहे। ऐं ॿियो स्टार्स में जॾहिं माण्हू सफ़र ते वञे थो उन जे ज़रिए रस्तो मालूम करे सघे थो। ऐं टियों इहे बुर्ज आहिनि, जॾहिं बि शैतान मथे ॿुधण जी कोशिशि थो करे त इहे उनखे ब्लास्ट थो करे। त स्टार्स जेके आहिनि ज़ीनत आहिनि, जीअं स्टार्स हिते भाइर आहिनि, सिबलिंग्स भाउ भेणनि जो पाण में रोल छा हूंदो आहे, भाउ भेणनि जो रोल छा हूंदो आहे। जॾहिं भाउ भेण गॾु हूंदा आहिनि, जॾहिं वॾा थी वेंदा आहिनि, परे थी वेंदा आहिनि, त भाउ भेण जॾहिं कॾहिं बि कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी आहे त माण्हू पंहिंजे भाइरनि खां भेणनि खां हेल्प वठंदो आहे। ऐं हिन में जॾहिं हर वक़्तु 24 आवर्स गॾु न हूंदा आहिनि, जॾहिं वॾो माण्हू थी थो वञे ऐं जॾहिं माण्हू पंहिंजे घर वञे थो त भाउ ऐं भेण हर वक़्तु 24 आवर्स हिक ॿिए सां गॾु न हूंदा आहिनि। पर जॾहिं माण्हू खे ज़रूरत पवंदी आहे त डेफिनेटली भाउ ॾे फ़ोन कंदो या भेण ॾे फ़ोन कंदो, भेणूं ॾे फ़ोन कंदियूं। त सिबलिंग्स पाण में हिक ॿिए ॾे फ़ोन कंदा आहिनि त मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे या को मशवरो आहे या का अहिड़ी शइ आहे। त हिन में इहा शइ इन में ज़ाहिर आहे त मिसाल जे तौर ते माण्हू सफ़र ते वञे थो, रस्तो ॿुधाइण लाइ गाइडेंस लाइ स्टार्स माना उनजो हिकिड़ी इहा मुशाबियत में निकिरे थी। ॿियो इहो त भाइर भेण जॾहिं तव्हां असांखे को बि ॾुखु हूंदो आहे, का बि शइ हूंदी आहे त डेफिनेटली असां पंहिंजे लव्ड वंस पंहिंजे प्यारनि सां ज़िक्र कंदा आहियूं। जॾहिं उहो पाण ई जॾहिं ख़बर पवंदी आहे कंहिंखे भाउ खे या भेण खे मुंहिंजो भाउ भेण ॾुख में आहे त उहो पाण ई फ़ोन कंदो आहे या पाण ई ईंदो आहे। त उहे हिकिड़ी सपोर्ट हूंदी आहे, हिकिड़ी सपोर्ट मिलंदी आहे। इहा हिकिड़ी अलाह ताला हिकिड़ी फितरत ठाही आहे इंसान जी। उहा जेका सपोर्ट हूंदी आहे उहा रियल सपोर्ट हूंदी आहे, उन में को अहिड़ी शइ न हूंदी आहे। ॿिया माण्हू त फ़ोन करे हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे ॿुधाइजे, पर भाउ भेण जेका आहिनि उहो उन्हनि खे रियल सपोर्ट हूंदी आहे। उनखां पोइ सिज ऐं चंड, सिज जेको आहे उहो सुबुह सां मथे थिए थो, उन सिज जे हिसाब सां असां फजर जी निमाज़ पढ़ूं था।
ज़ुहर जी नमाज़ पढ़ूं था, असर जी नमाज़ पढ़ूं था, मगरिब जी नमाज़ पढ़ूं था, इशा जी नमाज़ पढ़ूं था। सिज जे हिसाब सां सिज मतिलबु 24 कलाक असांजी ज़िंदगी में सिज जो हिकिड़ो रोल आहे, सही। ऐं चंड जेको आहे, चंड जे नंढे वॾे थियण सां जेके लहरूं आहिनि समुंड जूं उहे उन सां मेंटेन थींदियूं आहिनि। अगरि चंड घटिजे वधिजे न ऐं इहे लहरूं मेंटेन न थियनि त थी सघे थो असां राति जो सुम्हूं ॿिए ॾींहुं उथूं त उहो सॼो समुंड हुजे। त उहे जेके लहरूं आहिनि टाइड्स आहिनि उहे मेंटेन थींदियूं आहिनि चंड जे करे, ऐं चंड सां महीना बि मालूम थींदा आहिनि। त हिते किन मुफ़सरीन चयो आहे त सिज मतिलबु पेरेंट्स ऐं चंड मतिलबु सिज मतिलबु फादर ऐं चंड मतिलबु मदर। पर कुझु मुफ़सरीन चवनि था त न, इहो अपोज़िट आहे। मेजॉरिटी जेके मुफ़सरीन आहिनि उहे इहो ई था चवनि सिज इज़ फादर ऐं चंड इज़ मदर। ऐं सजदो जेको थियलु आहे क़ुर में अदर देन अल्लाह सुब्हानहू व तआला, उहे टे शयूं मैंशन थियल आहिनि। हिकिड़ो त फ़रिश्तनि सजदो कयो आदम अलैहिस्सलाम खे, ऐं ॿियो इहो यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर ऐं पेरेंट्स, इहो सजदो थियल आहे स्टार्स, सन ऐं मून इन जो। ऐं उन खां पोइ जेको आहे टियों सजदो मूसा अलैहिस्सलाम, जॾहिं फ़िरौन जादूगर घुराया, उन्हनि जादू कयो ऐं पोइ जॾहिं उन्हनि इम्प्रेस थिया मूसा अलैहिस्सलाम जे जादू मां न उहो त रियलिटी हुई, मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि खे उहो करिश्मो ॾेखारियो त उन्हनि चयो त वाक़ई में इहो जादू न आहे, इहा रियलिटी आहे, उहे सजदे में किरी पिया। त कुझु मुफ़सरीन चवनि था त क़ुर नाज़िल थियण खां अॻु में सजदो अदर देन अल्लाह सुब्हानहू व तआला उहो कयो वेंदो हो, जीअं किंग्स हूंदा वॾा एज़ अ रेस्पेक्ट उहो सजदो कयो वेंदो हो। वरी माइनॉरिटी कुझु ॿिया मुफ़सरीन उहे इहो बि चवंदा त न, ईअं न आहे। सजदो जॾहिं खां काबतुल्लाह ठहियो, इब्राहिम अलैहिस्सलाम काबा ठाहियो, उन खां पोइ अल्लाह जो हुकुम आयो त उते सजदो कंदा रहो, रुक ऐं सुजूद मतिलबु रुकू ऐं सजदे करण लाइ। इब्राहिम अलैहिस्सलाम सजदो कयो काबे ठाहिण खां पोइ। त सजदो जेको आहे सिर्फ़ु अल्लाह लाइ हूंदो आहे। पर हिते जेको सजदो आहे उहो ईअं आहे जीअं माण्हू घणो एक्साइटेड थी वेंदो आहे। उनजो सुठो मिसाल जेको सभिनि खे सम्झ में ईंदो, जॾहिं पाकिस्तान वर्ल्ड कप खटियो त उन कैप्टन सजदे में किरी पियो, त उहो सजदो कंहिंखे न हुयो, उहो हिकिड़ो एक्साइटमेंट में हिकिड़ो मैरिकल हुयो। पाकिस्तान वर्ल्ड कप खटियो, हिकिड़ो मौजो हुयो, जो अनएक्सपेक्टेड शइ हुई, त उहो सजदे में किरी पियो। इन जे करे त उहो चवंदा आहिनि त न, इहो हिकिड़ो सजदो अल्लाह खे आहे, पर एक्साइटमेंट में उहो सजदो करणु, इहो उहे सजदा आहिनि। वल्लाहु आलम, अल्लाह सुब्हानहू व तआला खे इन जी वधीक ख़बर आहे। त हिते इन आयत में इहो ख़्वाब यूसुफ अलैहिस्सलाम बयानु कयो। उन खां पोइ जॾहिं नेक्स्ट आयात आहे, नेक्स्ट आयात में अल्लाह याक़ूब अलैहिस्सलाम, हाणे इहो हिकिड़ो सीन आहे। हिकिड़े सीन में छा आहे, हिकिड़ी प्राइवेट हिकिड़े रूम में हिकिड़े नंढे शहर में कन्वर्सेशन आहे। याक़ूब अलैहिस्सलाम जो नालो छा हुयो, इसराईल, उन जो पुटु बनी इसराईल, ऐं उहे फ़लस्तीन अर्दुल मुक़द्दस चवंदा आहिनि उते हुया। ऐं उतां जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि जॾहिं खूह में विधो, उतां वरी वियो मिस्र, इजिप्ट। पोइ हे हिकिड़ो सीन आहे, पहिरियों सीन पुट जो ऐं पीउ जी कन्वर्सेशन, जेको यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो ख़्वाब थो ॿुधाए पंहिंजे पीउ खे, त ॿारनि खे अहिड़े क़िस्म जी पालना हुजे त ॿार रिस्पेक्ट बि कनि ऐं ॿार जी मोहबत बि कनि। ॿार ॿाहिरियूं शयूं जेके बि आहिनि, कंहिंखे बि उनजी दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि, एतिरो उन लाइ माहौल क्रिएट कयो वञे जो ॿार तव्हांखे ईज़ीली शयूं शेयर कनि। ईअं न त शेयर तव्हां सां न कनि, ऐं ॿारनि खे बि घुरिजे त उहे हिकु दफ़ो अगरि पेरेंट्स न था कनि, इट डज़ंट मीन त ॿिए दफ़े उन्हनि सां शेयर न कनि। ॿारनि खे बि इहो घुरिजे त उहो पंहिंजे पेरेंट्स सां शयूं शेयर कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पेरेंट्स जॾहिं चवंदा आहिनि ॿारनि खे त उहो उनजी भलाई लाइ ई चवंदा आहिनि। त ॿारनि लाइ अहिड़ो माहौल क्रिएट कयो वञे त ॿार जेके आहिनि उहे ईज़ीली शयूं शेयर करे सघनि, पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं पेरेंट्स सां करे सघनि। छो जो पेरेंट्स जेका गाइडेंस ॾींदा, उहो ॿाहिरीं गाइडेंस जेका अॼुकल्ह त इंटरनेट जी गाइडेंस आहे, उहा तमामु ख़राबु आहे। जीअं के दोस्त आहे, को दोस्त ख़राबु गाइडेंस थो ॾिए, उन खां बहितर इहो आहे त जॾहिं ॿारु पेरेंट्स सां शेयर कंदो ऐं पेरेंट्स जेका उन सां गाइडेंस ॾींदो, उहा ॿियो किथां बि न मिलंदी। त इन करे ॿारनि खे अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिजे जो ॿार तव्हां सां या असां सां उहे शयूं शेयर करे सघनि। आई नो इट्स नॉट ईज़ी, इहे तमामु डिफ़िकल्ट आहे, पर असांखे हर वक़्तु कोशिशि करणु घुरिजे। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इलाही हज़ारे साल अॻु में इहे शयूं ॿुधाए छॾियूं। हाणे जेके साइंटिस्ट साइकोलॉजी में, ॿारनि जी साइकोलॉजी में इहे शयूं पढ़ंदा त ॿार खे कहिड़ो माहौल प्रोवाइड कयो वञे। छो जो असां में इलाही वालदेन ईअं हूंदा आहिनि त मां इन सां टफ पेश थो अचां, छो जो अॻिते हली हिन खे इहे शयूं फेस करणियूं न। ईअं हुजे हा त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे ॿार सां एतिरो
कंफर्ट यूसुफ अलैहिस्सलाम न हुजे हा, एतिरी मोहबत न हुजे हा, जेतिरियूं तकलीफ़ूं यूसुफ अलैहिस्सलाम खे आयूं एतिरियूं तकलीफ़ूं कंहिंखे बि, मुंहिंजो न आहे ख़्यालु त अॼुकल्ह दौर में कंहिंखे ईंदियूं या अची सघनि थियूं। छो जो याकूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम खे टफ ट्रीट न कयो, पर जॾहिं बि उहे टफ वक़्त मां गुज़रनि पिया त याकूब अलैहिस्सलाम जा जेके गुड वर्ड्स हुया उहे उनखे यादि हुया। छो जो जेल में बि विया उते बि इब्राहिम अलैहिस्सलाम जो पंहिंजे ॾाॾे जो उन्हनि जो ज़िक्र कयो। उहे किथां सिखियऊं? याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे ॿुधायो। छो जो तव्हांजा असांजा जेके गुड शयूं आहिनि, गुड वर्ड्स आहिनि, उहे ॿार खे वॾे हूंदे ताईं कमु ईंदा आहिनि। जॾहिं की ॿार खे प्रैक्टिकल शयूं, जीअं मिसाल जे तौर ते ॿारनि जी पहिरें कुझु पेरेंट्स हूंदा आहिनि ॿार जी दुनिया ई अलॻि आहे, मां उनजी हर शइ प्रोवाइड करे उहो मूंसां एॾो न ॻाल्हाईंदो आहे या मूंसां न हलंदो आहे। न, ॿारनि जी दुनिया में वञिणो आहे, असांखे ॿार सां गॾु ॿार थियणो आहे। उन खां पोइ ई उहो पंहिंजी शयूं शेयर कंदो। ईअं न त मां सिर्फ़ु हिकिड़ो डिक्टेटर वांगुरु उन सां गॾु उन सां हलां ऐं उनखे शयूं प्रोवाइड कयां, गेम्स एवरीथिंग उनखे वठी ॾियां, पर उन सां ॻाल्हायां न। गेम खेॾी खेॾी ॿार अल्टीमेटली उनखे ख़ुशी त मिलंदी महीनो ॿ महीना, पर अल्टीमेटली ॿार बोर थी वेंदो ऐं पोइ चवंदो मूंखे हाणे ॿी शइ खपे। पर ॿार खे जेको तव्हांजो एक्सपीरियंस आहे, ॿार खे ॿाहिरि था वठी वञो, उन सां गॾु शॉपिंग था कयो, उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधो था, उन जा फ़ैसिला कई मञियो था, त इहे शयूं जेके आहिनि इहे लाइफ में अॻिते हली ॿार खे हेल्प कंदियूं आहिनि। इहे शयूं ॿार खे हेल्प कंदियूं आहिनि। त ऐं इन में पर्सनैलिटी ठहंदी आहे, ख़ुदि एतमादी ईंदी आहे। भले ॿाहिरियों माण्हू उनखे कुझु बि चए, दोस्त कुझु बि चए, टीचर कुझु बि चए, पर पेरेंट्स जेको आहे उनजो चवणु इट्स मोर इम्पॉर्टेंट। कॾहिं बि ॿार खे ख़ासि तौर ते जेको असांजे टिपिकल फैमिलीज़ में हूंदो आहे, जॾहिं बि कोई ॿाहिरियों माण्हू अची वियो त सभ खां पहिरियां ॿार जूं ख़ामियूं शुरू थींदियूं आहिनि, चाहे उहा मदर हुजे चाहे उहो फादर हुजे। ख़ामियूं, पंहिंजे ॿार जूं ख़ामियूं ॿियनि खे ॿुधाए पोइ असां ख़ुशी महसूसु कंदा आहियूं, दिलि जो बोझ हल्को थी वेंदो आहे। ऐं उन जूं सुठियूं ॻाल्हियूं न ॿुधाईंदा आहियूं। के पेरेंट्स हूंदा आहिनि वरी एक्स्ट्रा सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾींदा आहिनि ऐं ॿार खे चवंदा आहिनि त यू आर राइट, यू आर ऑलवेज़ राइट, तूं बिल्कुलु बि ख़राबु न आहे। त इहे ॿई एक्सट्रीम जेके आहिनि ख़राबु आहिनि। बैलेंस हलणु घुरिजे ऐं कम अज़ कम एटलीस्ट ॿियनि जे साम्हूं ॿार खे ज़लील न करणु घुरिजे। असांखे घुरिजे त असां ॿारनि खे उहो शइ प्रोवाइड कयूं जेका उन्हनि खे अॻिते हली ज़िंदगी में कमु अचे। ईअं न त असां चऊं त न हिन ॿार सां सख़्तु पेश अचूं छो जो अॻिते हली दुनिया में हिनखे इलाही शयूं ॾिसणियूं आहिनि। न, त असांखे ॿारनि सां मोहबत ऐं प्यार वारो रिश्तो अपनाइणु घुरिजे, जंहिंमें रिस्पेक्ट बि हुजे ऐं जंहिंमें मोहबत बि हुजे। त जीअं ॿारु कंफर्ट फील करे, का बि शइ उनखे हुजे त एटलीस्ट पंहिंजे पीउ खे ॿुधाए सघे। माना ॿिन्हिनि पेरेंट्स लाइ आहे, पर हिते स्पेसिफिक अल्लाह सुब्हान ताला फादर जो रोल ॿुधायो आहे। जो याकूब अलैहिस्सलाम नबी हुया ऐं ही वॉज द परफेक्ट फादर, उन्हनि जो ज़िक्र अल्लाह ताला जे क़ुरान में कयो आहे। त नेक्स्ट आयत में अल्लाह सुब्हान ताला ॿुधायो आहे त उनजे ॿाहिरि त याकूब अलैहिस्सलाम पोइ छा चयो। हिकिड़ो सीन आहे यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाबु ॿुधायो, उन खां पोइ वारी आयत में जेको ॿियो सीन आहे उन में याकूब अलैहिस्सलाम कीअं रिएक्ट कयो पंहिंजे पुट जे ख़्वाब ते। त सुभाणे इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम।